अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो पंहिंजो कॉमेडियन मंज़ूर चांडियो। हैदराबाद स्टूडियो तरफ़ां तव्हांखे लख लख ईद मुबारकूं। ईद मुबारकूं, ईद मुबारक। ईद जी ख़ुशी जे मौक़े ते हैदराबाद स्टूडियो इहो चए थो त ईद उल अज़हा आहे, ग़रीबनि जो ख़्यालु कयो। हाणे जेको गोश्त आहे न, गोश्त चवंदा आहिनि टे हिसा, ग़रीबनि जो हिसो, पंहिंजो हिसो ऐं माइटनि जो हिसो। हाणे तव्हां माइटनि खे बि ॾींदो, पाण वटि बि रखंदो, पर फ्रिज न भरिजो, ठीकु आहे। ग़रीबनि जो बि ख़्यालु कयो ऐं टियों हिसो जेको आहे उहो तव्हां ग़रीबनि खे पहुचायो। वरी वरी बि तव्हांखे चवां थो, हैदराबाद जी तरफ़ां ईद मुबारकूं, ईद मुबारकूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं आपका अपना डायरेक्टर, राइटर, एक्टर हामिद लाशारी। मेरी तरफ से और हैदराबाद स्टूडियो यूट्यूब चैनल की तरफ से तमाम नाज़रीन को, आलम इस्लाम में रहने वाले सब मुसलमान भाइयों को दिल की गहराइयों से ये बड़ी ईद मुबारक। और हाँ नाज़रीन, हैदराबाद स्टूडियो पे सब्सक्राइब करो, उसकी हर आने वाली वीडियो को देखने के लिए घंटी का बटन दबाओ, ताकि आपको इस्लाही मज़ाया और एक्शन वीडियोस देखने में मिलेंगी। तो देखते रहिए हैदराबाद स्टूडियो यूट्यूब चैनल हैदराबाद। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूँ आपका दोस्त हसीन पालारी। सब मुसलमान को दिल्ली ईद मुबारक, हैदराबाद स्टूडियो यूट्यूब चैनल की तरफ से। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूँ एक्टर लकी पालारी। सब दोस्तों को, सब मुसलमानों को दिल्ली ईद मुबारक। बड़ी ईद है हमारी, ईद मुबारक कुर्बानी की। और हमारा हैदराबाद स्टूडियो चैनल है, लाइक करें, शेयर करें, कमेंट करें।